नाज़रीन, कंदकोट में खूनी झेड़े में ज़ख़्मी थियल हिकु ॼणो फ़ौत थी वियो। हथियारबंदनि जे हमले में चाचड़ बिरादरी जे मारिजी वियल माण्हुनि जो अंग 10 थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मेरा टीवी न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी खां। जी गुलाम रसूल, वधीक छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल ही दुरानी महर कच्चे वारे इलाके में खूनी झेड़े सबब जेको चाचड़ बिरादरी जो एक ज़ख़्मी ज़ुल्फ़कार चाचड़ जेको आहे उहो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। चाचड़ बिरादरी जे मारिजी वियलनि जो जेको अंग आहे उहो वधी 10 थी वियो आहे। जागीरानी ऐं सब्ज़ोई बिरादरी जे हथियारबंदनि जे हमले दौरान क़त्ल थी वियल चाचड़ बिरादरी जे 9 ॼणनि जी जेकी जनाज़ा निमाज़ आहे उहा अदा कई वई आहे, जंहिंमें सभई माण्हुनि शिरकत कई आहे। जंहिं बाद संदनि जे अबाणे कब्रिस्तान में जेको आहे उन्हनि जी तदवीन कई वई आहे। हिन अफ़सोसनाक वाक़े सबबि हर अखि जेकी आहे उहा आली रही ऐं पूरे इलाइक़े में जेको आहे सोग वारो माहौल जेको आहे उहो पखिड़ियल आहे। जॾहिं त वाक़े जो जेको केस आहे उहो अञा ताईं दाख़िल न थी सघियो, जॾहिं त जेको ज़ख़्मी जेको फ़ौत थी वियो आहे उहो अस्पताल मां जेको आहे हिन वक़्तु पंहिंजे ॻोठु जेको आहे उहो आंदो पियो वञे ऐं उनजी बि बाद में जेको आहे उहा जनाज़ा निमाज़ ऐं तक़सीम जेको आहे उहा कई वेंदी। ऐं इन सिलसिले में जेको आहे SSP अमजद शेख जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहं खां वठी धुरियुनि में वधीक छिकताण ख़तमु कराइण ऐं सूरत खे कंट्रोल करण लाइ पुलिस जा जेके वॾा अटाला आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि ऐं हिन वाक़े जो जेको आहे केस दाख़िल करे मुलविस जवाबदार जेके धुर आहे उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे त मक़तूल जे वारसनि वॾे वज़ीर ऐं सुप्रीम कोर्ट जे खां जेको आहे नोटिस वठण ऐं इंसाफ़ फराहम करण जो जेको आहे उहो मुतालबो कयो पियो वञे। जी गुलाम रसूल, अवां जी महिरबानी।